जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। पूरो विश्व कोरोना वायरस जे संक्रमण सां ॾकियल आहे। असांजो देश बि 21 ॾींहनि लाइ लॉकडाउन कयो वियो आहे, जंहिंमें जीवन मानियो थमसो वियो आहे। हिन में जेका हेठां परिवार व मध्यम वर्गी परिवार आहिनि, उन्हनि जे लाइ दैनिक उपभोक्ता वस्तुअनि जी व्यवस्था करणु ॾाढो कष्टप्रद आहे। हालांकि केंद्र व राज्य सरकार पंहिंजे स्तर ते राशन मुहैया कराइण जे लाइ प्रयास करे थी पई, किंतु आवश्यकता जी अपेक्षा पूर्ति सीमित आहे। हालांकि हर शहर व हर गांव में सामग्री जी उपलब्धता कराइण लाइ सभई प्रयास कनि था पिया, पर हिन समस्या खे सुलझाइण लाइ आम जनता जी भागीरथी अवश्य थी वई आहे। हर धर्म, हर संप्रदाय, हर क्षेत्र जा माण्हू सरकार जी मदद करण लाइ अॻिते अचनि था पिया। त हिन ई कड़ीअ में बिलासपुर सिंधी समाज जा आम जन ताईं मदद पहुचाइण लाइ निस्वार्थ इच्छा सां सरकार जी मदद करे रही। बिलासपुर सिंधी समाज जा शीर्ष इकाई पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत, सेंट्रल महिला विंग, सेंट्रल युवा विंग, झूलेलाल मंगल भवन समिति, पूरे शहर जा सेवारत 15 वार्ड पंचायत जा सदस्य मिली करे कोरोना वायरस सां विरुद्ध जंग लड़ी करे सिंधी समाज बिलासपुर ने 15 लाख रुपया सहयोग राशि ॾियण जो फैसलो कयो। बिलासपुर जे कलेक्टर जे माध्यम सां 5 लाख रुपया भारत जे प्रधानमंत्री सहायता कोष, 5 लाख रुपया छत्तीसगढ़ मुख्यमंत्री सहायता कोष, 5 लाख रुपया कलेक्टर बिलासपुर जा अधीन समस्त इकाई, रेड क्रॉस सोसाइटी, नगर पालिक निगम, स्थानीय प्रशासन व राजस्व विभाग वगैरह खे भेंट करण जे स्वरूप में 1 लाख रुपया धन गुरु नानक दरबार जा अखंड भंडारे जी खाद्य सामग्री हेतु ॾिनो वियो। कलेक्टर बिलासपुर जे माध्यम सां प्रधानमंत्री कोष, भारत सरकार मुख्यमंत्री कोष, छत्तीसगढ़ सरकार बिलासपुर जा स्थानीय प्रशासन जे लाइ चेक प्रदान कंदे समय बिलासपुर सिंधी समाज जी ओर सां अध्यक्ष किशोर गेमनानी, संरक्षक डीडी आहूजा, प्रकाश ग्वालानी, देवीदास वाधवानी, अर्जुन तीर्थानी, नंदलाल चौधरी, मनोहर पमनानी, कमल बजाज, श्रीमती विनीता भावनानी, धनराज आहूजा, सुनील लालवानी, अजय भीमनानी और विजय दुसेजा उपस्थित हुया। त अचो असां बि हिन कोरोना वायरस जे संक्रमण खां माण्हुनि खे बचायूं, पंहिंजे घर में रहूं ऐं जंहिंखे जंहिं शइ जी ज़रूरत आहे उनखे उहो प्रदान कयूं। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।